बाअसर वडेरन जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ राजड़ बिरादरी जी औरतुनि जो एहतिजाज, मौतमार धमकियुनि, कूड़ा केस ऐं रक़म हड़प करण जा इल्ज़ाम। उमरकोट में राजड़ बिरादरी सां वास्तो रखंदड़ औरतुनि, मर्दनि, ॿारनि पारां बाअसर वडेरनि जी मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें शिरकत कंदड़नि इंसाफ़ लाइ ज़ोर भरियो आहे। मुज़ाहिरे में नूर मोहम्मद राजड़, अब्दुल हक, मोहम्मद बख्श बादल राजड़, मसमात हाजियाणी, सायरा, सैयदा आयशा, नाज़िया, रमज़ान ऐं ॿियनि शिरकत कई। मुज़ाहिरनि इल्ज़ाम हयो त वडेरो मंज़ूर पल्ली, रोशन पल्ली, मंसूर पल्ली, ख़लीफ़ो नहमतुल्लाह ऐं कादर बख्श मेहर मिली भगत सां उन्हनि जा 35 लख रुपया हड़प करे विया आहिनि। रक़म वापसि घुरण ते बेवा हाजियाणी जे पुट खे शहर घुराए पुलिस खे 7 लख रुपया रिश्वत ॾेई कूड़ो केस दाख़िल कराए गिरफ़्तार कयो वियो। मुज़ाहिरीन वधीक इल्ज़ाम हयो त वडेरा ज़बरदस्ती संदन घरनि में दाख़िल थी खेनि हिरासां कनि था, मौतमार धमकियूं ॾियनि था, संदन ज़िंदगी अज़ाब बणाए छॾी आहे। एहतजाज कंदड़ सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, IG सिंध, DIG मिरपुर ख़ास, SSP उमरकोट खां मुतालबो कयो आहे त मामले जो फौरी नोटिस वठी खेनि इंसाफ़ फ़राहम कयो वञे, बाअसर जवाबदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। रिपोर्ट डॉक्टर एम लाल वाघाणी। नंबर हुओ वठी उनखे मुंहिंजा पैसा हाणे केतिरो सयूं मुंहिंजे पुठियां डबल में पेज त हुआ मैं नंबर तूं खणी वियो हाणे मुंहिंजो पुटु छा करे असांजी मगन भाले पुटे वटि वई भाॼी बका वटि वई रड़ियूं कयूं पला नाखिया मिंटू मंजूर वटि कयूं मुंहिंजा मिस्किन जा कोन थो ॾे ॻाल्हि हुतां घुराए मुंहिंजे छोकिरे खे अला छो पहुची पुलिस खे मोबाइल में घुराए मुंहिंजे पुट खे ॿधाए। मुंहिंजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो छिकंदड़ मुंहिंजे पुट खे घुराए हलिया पुट खे वावर था कनि वावर कयूं मोबाइल घुराए मुंहिंजे पुट खे वठी हाणे हा तमामु पुट को घड़ी कयो मीं थो करे घड़ी मीं थो करे मुंहिंजा मिस्किन जो पुट जो मरी पूरे थी वियो मुंहिंजो पघार आहे कोई बच्चो आहे मिस्किन वञा करे जीअं सरकार चयो